साईं पुनल पगारो मुंहिंजी तार बेड़ी मुंहिंजी तार बेड़ी कयो अर्ज आहे ओ पगारे के पौड़ी। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ इसाक फ़कीर राजड़ राड़ में फंक्शन लीग जे अॻूणे सरबराह ऐं हुरनि जे रूहानी पेशवा मरहूम शाह मर्दान शाह छट धणी जी याद में ताज़ियती प्रोग्राम थी गुज़रियो। फ़कीर मोहम्मद इब्राहिम, फ़कीर शेर मोहम्मद राजड़, फ़कीर मुबारक राजड़, फ़कीर ईसो फ़कीर राजड़ पारां शाह मर्दान शाह छट धणी जी याद में करायल प्रोग्राम में समाजी अॻवान मोहम्मद मलूक दर्स आयल महिमान खे आजियाणो ॾिनो। जॾहिं त मशहूर नात ख़्वाननि अमीर बख्श राजड़ सुराज शाद नात शरीफ़ ॿुधाए, जॾहिं त फज़ल फ़कीर राजड़ ऐं साथियुनि मौलू शरीफ़ पेश कया। जॾहिं त शाह मर्दान शाह जी याद में कयल प्रोग्राम खे ख़िताब कंदे मौलवी इमाम बख्श सिकंदरी पंहिंजे ख़िताब में चयो त हज़रत शाह मर्दान शाह छट धणी इस्लाम जो सचो सिपाही हो। हिन जमायत खे ॾुखियनि हालतनि मां ॿाहिरि कढियो, पंहिंजे पेरनि ते बीहारियो। हिन चयो त शाह मर्दान शाह छट धणी सखावत में पंहिंजो मट पाण हुआ। हिननि वटि इल्म वारनि जो क़दुरु हो, पाण इल्म वारनि आलमनि खे कॾहिं बि वेही हथ कोन ॾिनऊं। पाण महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक ते अमल कंदा हुआ, पीराने पीर दस्तगीर जे ॾसियल वाट ते हलंदा हुआ। जॾहिं त मुख्य महिमान मुफ्ती आलम अहमद अली शेर सिकंदरी सदारती खिताब में चयो त शाह मर्दान शाह छट धणी इल्म वारो बुज़ुर्ग हो। हुन सदाई ग़रीबनि जी मदद कई है, पाण सदाई निमाज़ ऐं रोज़े जी तकलीन कई है। शाह मर्दान शाह पीराने पीर दस्तगीर शेख अब्दुल कादिर शाह जीलानी जे पैगाम खे अॻिते वधायो, इस्लाम जो सचो सिपाही हो। आख़िर में आयल महिमान खे उर्स शरीफ जो नगर पिणु करायो वियो। यह जो को प्रोग्राम हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह सानी छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला जे सिलसिले में रखियो वियो आहे। संदन पूरी ज़िंदगी अल्लाह जे हबीब जी पाक शरीयत ते अमल में गुज़री ही। पाण हमेशह दीन इस्लाम जे ख़ातिर ऐं मसलक के मुहज़िबा अहले सुन्नत जे ख़ातिर पंहिंजो सरगर्मियूं रखंदा हुआ। हमेशह पाण माण्हुनि खे, पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजी जमायत खे, दोस्तनि खे इहा ई नसीहत कंदा हुआ त महबूब जी पाक शरीयत ते अमल कयो, अहले सुन्नत जे आलमनि सां उथो वियो, उन्हनि जी सोबत इख्तियार कयो ऐं उन्हनि जे ॾसियल तरीक़े ते हलो। हबीब जी शरीयत ते पाबंदी कंदो त दुनिया आख़िरत जी भलाई इन में आहे। हज़रत पीर साईं छट धणी रहमतुल्लाह अलैह असांजे हिन इलाइक़े न पूरे बर्रे सग़ीर जे लाइ अॻवान ऐं रहनुमा जी हैसियत रखनि था। पाण रुगो पीर न हुया पर आलम इस्लाम ऐं असांजे मुल्क ऐं बर्रे सग़ीर जा बहितरीन अॻवान हुआ। जेकॾहिं उन्हनि जे तालीमात ते असांजे इलाइक़े जा माण्हू अमल कनि त ज़ुल्म शिद्दत पसंदी मुकमल ख़तम थी वेंदी, मुल्क में सुकून पैदा थी वेंदो। असांखे तौफ़ीक़ आहे त अल्लाह साईं असांखे इन ते पीर साईं जे तालीमात ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।